नाज़रीन, खबर जो सिलसिलो जारी है। हमारे कंदकोट का खबर नाम कंदकोट में सिंध जे गादी वाले शहर कराची के वफाक हवाले करने के खिलाफ कौमी अवामी तहरीक पार्टी तरफा अवामी हाउस का अवामी प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। रैली में अगवान ऐं कारकुन वॾे अंग में शिरकत कई। कारकुननि के प्ले कार्ड, झंडा ऐं पेना फ्लैग हथनि में मौजूद आहे। रैली में वफाक वज़ीर फ़ारूक नसीम खिलाफ सख्त लफ़्ज़नि में नारेबाज़ी कई वई। अगवान मीडिया सां ॻाल्हाईंदे सजाद बिरोही, शोएब अहमद धमकी ऐं ॿियनि चयो त हर हिकु दौर में MQM तरफा कराची के सिंध मां धार करण जी कोशिश कई वेंदी आहे, पर कराची सिंध जो शहर अघु आहे। जेसिताईं सिंध में हिकु हलाली पुट मौजूद हूंदो, उन वक़्त ताईं सिंध ते केरु बि कब्ज़ो नथो करे सघे। आर्टिकल 149 तहत सिंध जे शायर अघु कराची के वफाक हवाले करण सिंध क़ौम सां हिकु दुश्मनी वार आहे, जंहिं लाइ असां रोडनि ते निकिरी आया आहियूं। वज़ीर आज़म पाकिस्तान खे चऊं था त जेसिताईं अवां वफ़ाक़ी वज़ीर फ़ारूक नसीम खे वज़ारत वारे उहिदे तां न हटाईंदा, तेसिताईं असांजो एहतजाजी रैलियूं जारी रहंदियूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।